माशाअल्लाह असांजे इन प्रोग्राम जा महिमान ख़ास कायद सखर वकील जमीयत हज़रत मौलाना साईं मोहम्मद इंदर साहब पहुची चुका है। मां गुज़ारिश कंदुसि कायद सखर हज़रत मौलाना साईं मोहम्मद साले इंदर साहब जन खे त हू अचनि ऐं ख़िताब करणु फरमाए। नारे तकबीर, नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, शुहदा इस्लाम, नारे तकबीर। फिक्र आहे, फ़लसफ़ो आहे, एक मक़सद आहे ऐं उन्हनि इहा क़ुर्बानी उन मक़सद जे ख़ातिर ॾिनी आहे। 1400 साल बाद भी जॾहिं उम्मत जे साम्हूं दीन ऐं बेदीनी, हक़ ऐं बातिल जा ॿ नज़रियात साम्हूं अचनि त उम्मत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़नि खे यादि करे। त जॾहिं हुज़ूर जो मुबारक आल हक़ जे मथां कटिजी वञे, हुज़ूर जो मुबारक आल हक़ जे मथां ज़बह थी वञे, हुज़ूर जो मुबारक ख़ानदान हक़ जे मथां क़ुर्बान थी वञे, त पोइ हिन करबला जे वाक़े मां असांखे इहो सबक़ मिले थो त जॾहिं हक़ ऐं बातिल जो सवाल पैदा थिए त पोइ हक़ जे लाइ जेॾी बि क़ुर्बानी ॾियणी पए, हर क़िस्म जी क़ुर्बानी ॾेई करे हक़ ते क़ाइमु रहणो आहे। अॼु हिन मादा परस्ती वारे ज़माने में इंसान एॾो दुनिया जे मुआमलात में पंहिंजो पाण खे उलझाए छॾियो थे जो ईमान ऐं अक़ीदो बि कॾहिं कॾहिं इंसान दुनिया जे ख़ातिर ज़ाहि करे विए। असांजे मुल्क में खोड़ सारा एॾा गुमराह माण्हू जेके इल्हाद जे नाले ते कमु कनि था, ख़ुदा बेज़ार मुआशिरो ठाहिणु चाहिनि था, अहिड़ा माण्हू जेके अल्लाह खां दूर हुजनि, इस्लाम खां दूर हुजनि, क़ुरान खां दूर हुजनि, जंहिंजो जन्नत ऐं जहन्नम जो इनकार वारो अक़ीदो हुजे, अहिड़ा माण्हू मादा ऐं इस्बाब जो लालचू ॾेई करे माण्हुनि जे ईमान ऐं अक़ीदे खे ख़रीद करे था ऐं मुस्लमान ॿियूं जे पुठियां गुमराही जो शिकार थियनि था। इन अहिड़े मोड़ ते जॾहिं असां करबला जी क़ुर्बानी ते नज़र कंदासीं, उनजी तारीख़ ते नज़र कंदासीं, त असांजो ईमान ताज़ो थी वेंदो। यज़ीद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जे उन बुनियाद खे मिटाइण जी कोशिश कई। मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको निज़ाम ॾिनो, निज़ाम मुस्तफ़ा, उनमें रदो बदल जी कोशिश कई ऐं पोइ यज़ीद घुरे छा पियो, डिमांड छा हुई, तक़ाज़ा छा हुई? यज़ीद जी तक़ाज़ा इहा हुई मूंखे वोट ॾियो। डिमांड इहा वोट कयो। उन वक़्तु बैत चयो वेंदो, मुंहिंजी बैत कयो, मूंखे तस्लीम कयो, मूंखे हाकिम बणियो, अमीर बणियो। इमाम आली मक़ाम पंहिंजे नाले मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निज़ाम ऐं क़ुरान जे निज़ाम जे मथां इहा एॾी वॾी अज़ीम शान क़ुर्बानी ॾिनी। मासूम बचड़ा ज़बह कया वञनि था। इमाम आली मक़ाम जो नज़रियो आहे त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो निज़ाम इन खां बि मथे आहे। ख़ैमा साड़िया वञनि था। इमाम आली मक़ाम जो नज़रियो आहे निज़ाम मुस्तफ़ा इन खां मथे आहे। 72 साथी अखियुनि जे आॾो तड़पाए तड़पाए शहीद थिया वञनि था।
इमाम आली मकाम जो नज़रियो है क़ुरान जो निज़ाम इन खां मथे आहे। हर क़िस्म जी क़ुर्बानी ॾेई करे इमाम आली मकाम पंहिंजी क़ुर्बानी ॾियनि था। इमाम आली मकाम जे सर खे तन खां धार कयो वञे थो। इमाम आली मकाम पंहिंजो वजूद क़ुर्बान करे ही उम्मत खे पैगाम ॾियनि था त मुंहिंजे नाने जो दीन निज़ाम मुस्तफ़ा क़ुरान जो निज़ाम इन मुंहिंजी क़ुर्बानी इन जे लाइ आहे। इन जे करे अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेका तलक़ीन कई उहा तलक़ीन इमाम आली मकाम पंहिंजे नाने मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां क़ुरान जी सूरत में ॿुधी पढ़ी सिखी सम्झी त क़ुल इन्न सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो त मुंहिंजा महबूब पंहिंजी उम्मत खे चओ, पंहिंजी उम्मत खे ॿुधायो इन सलाती मुंहिंजूं निमाज़ूं व नुसुकी मुंहिंजूं क़ुर्बानी जिंदगी व ममाती मौत लिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह रब्बुल आलमीन रुख थो करे ऐं उते अची क़ुर्बान थियनि था। या क़ुर्बानी असांजे लाइ मशल राह आहे त जॾहिं बि दीन जो सवाल पैदा थिए ऐं जॾहिं बि दीन जे लाइ क़ुर्बानी ॾियणी पए पंहिंजी क़ुर्बानी खे विहाइण जे बजाए पंहिंजी क़ुर्बानी जे नतीजे में मिलंदड़ तकलीफ़नि खे यादि करण जे बजाए उन ज़ख़्मनि ऐं दर्दनि खे यादि करण जे बजाए करबला जे शुहदा जी तारीख़ ते नज़र कयो जिते वॾा बि क़ुर्बान थिया, नंढा बि क़ुर्बान थिया, इमाम आली मकाम जा ॿाहिरि बि क़ुर्बान थिया, सोट बि क़ुर्बान थिया, बछड़ा बि क़ुर्बान थिया। पर इमाम आली मकाम सरख़ुरू थी करे करबला जे मैदान खां अल्लाह जे हुज़ूर पेश थियो। यज़ीद जो बातिल नज़रियो, यज़ीद जा बातिल ख़्यालात, यज़ीद जो बातिल निज़ाम करबला जे मैदान ते बावजूद हिनजे त ज़ाहिरी तौर ते असबाबनि जे जान में फतह यादि थियो पर हमेशह हमेशह जे लाइ शिकिस्त ऐं ख्वारी जे वञी खॾ में किरियो ऐं शुहदाए करबला अल्लाह ताला उनखे सरख़ुरू कयो ऐं कामयाबु कयो। चुनाचे असां बि मुस्लमान आहियूं, मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां कलमो पढ़ियो आहे। असांजे लाइ बि ज़रूरी आहे असां बि दीन जे लाइ नंढी क़ुर्बानी ॾियण जे लाइ त तयारु थियो। वॾी क़ुर्बानी नथा ॾेई सघो त नंढी त क़ुर्बानी ॾियो। यज़ीद बैयत घुरी, इमाम आली मकाम बैयत जो इनकार कयो। असां वटि भलाई जेके हुकूमतूं करनि था इन्हनि जो निज़ाम कहिड़ो आहे? निज़ाम मुस्तफ़ा आहे, यज़ीद जहिड़ो निज़ाम आहे, उन खां बि बदतर निज़ाम आहे। उन निज़ाम जंहिंमें इंसानियत जी ज़िंदगी अजीरन थी वञे, माण्हू साह न खणी सघनि, माण्हू तड़पनि, परेशान थियनि, न रोज़गार हुजे, न सहूलियतूं हुजनि, न हुकूक मिलनि, न अदब हुजे, न अमन हुजे, न ख़ुशहाली हुजे, इन खां बदतर निज़ाम ॿियो कहिड़ो थी सघे थो। असांजा हुक्मरान बराबरि चवनि था असांजे हथ ते बैयत कयो, ईअं यज़ीद बैयत घुरी। असांजा दोस्त अखियूं पूरी करे ज़ालिमनि जे निज़ाम जे मथां बैयत करनि था, उनखे वोट कनि था। असांखे क़ुर्बानी ॾियणी पवंदी हिन बातिल निज़ाम जे मुक़ाबले में, निज़ाम मुस्तफ़ा जे लाइ। अल्लाह ताला असांखे निज़ाम मुस्तफ़ा जी हक़ीक़त खे सम्झण जी तौफ़ीक़ ॾिए ऐं अल्लाह ताला निज़ाम मुस्तफ़ा खे नाफ़िज़ करण जे लाइ अमलन किरदार अदा करण जी तौफ़ीक़ ॾिए। ऐं जेकॾहिं का क़ुर्बानी जो वक़्तु अचे त क़ुर्बानी ॾियण जी अल्लाह ताला तौफ़ीक़ ॾिए। रब्बुल इज़्ज़त जेको चवरायो क़बूल बख़्शे। आमीन। वमा अलैना इल्लल बलाग।